हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। अकबर बादशाह बीरबल खां हिकु दफ़े पुछियो त ॿुधा त मूं कहिड़ो पुण्य दान कयो आहे जो हिन जनम में मूंखे हेॾी बादशाही मिली आहे। बीरबल काशी मां वॾा वॾा जोशी घुराया, जिन हिसाब लॻाए ॿुधायो त अॻिएं जनम में अकबर हिकु गाह वारो हुओ, कुरुक्षेत्र में रहंदो हुओ ऐं गाह विकिणी 2-4 आना डेली कमाए उन मां गुज़ारो कंदो हुओ। हिकु ॾींहुं सूरज ग्रहण हुओ, माण्हू लोकदान करे रहिया हुआ। उन बि ख़्यालु कयो त मां बि कुझु दान ॾियां, पर हिन वटि को पैसो पाई बि कोन हुई। हिकु टंगणी जंहिं में गाह ॿधी ईंदो हुओ ऐं ॿियो ॾाटो जंहिंसां गाह वढींदो हुओ। हुन इहो पंहिंजो सभु कुझु खणी प्रेम ऐं श्रद्धा सां दान कयो ऐं इहो ख़्यालु बि न कयाईं त अॻिते कीअं गाह कटींदसि। उन जो खेसि इहो फल मिलियो जो हिन जनम में बादशाह थियो आहे। खेसि हुन कुल में जनम इन करे मिलियो जो जंहिं ज़मीन ते बि हुन इहो दान कयो हुओ उहा ज़मीन अपवित्र हुई, छो त हुन हेठां हिकु ढॻो जो लाश पुरियल हुओ, किसान जो लाश पुरियल हुओ। अकबर उन ॻाल्हि जी तस्दीक करण लाइ उहा ज़मीन खोटणु ॾिसणु वियो ऐं खोटाइण ते बराबरि आयसि त ढॻे जा खुर ऐं सिंग लधा, छो त मांस ऐं ॿिया हॾा त खाक थी विया हुआ। मतिलबु त ग़रीब जी उन थोरे दान मां बि एॾो भारी फल हिन खे मिलियो। धन न आहे त तन जी शेवा बि दान बराबरि आहे, परोपकारी महापुरुष वटि अहिड़ी का बि वस्तु न आहे जो हू दान में न ॾियनि। करण पांडवनि जो पहिरियों भाउ जेको कुंती खे शादी खां पहिरीं थियो हुओ, सूरज देवता जी कृपा सां करण पंहिंजे शरीर तां जनम खां लॻल कवच बि लाइ ॾिनी हुई। तदेची ऋषि पंहिंजे शरीर जा हॾा जीरे दान कया ऐं ईअं कंदे प्राण ॾिनाई। जेके हुअण जे बावजूद बि दान पुॼ न था कनि त उन्हनि जे ॿिए जनम में बुरो हाल थो थिए ऐं खेनि अहिड़ियूं जूणियूं थियूं मिलनि जो दर दर ते धिका था खाइनि या ॾंडा था सहनि। भंडार बांदर पेट गुज़ारण लाइ बाज़ीगर जे हथ में अची दर दर नचे थो। उठ घोड़ा ऐं बेल केॾा न दुख ऐं कष्ट था सहनि ऐं बार ढोए गाॾियूं हलाए या हर खेड़े था जनम गुज़ारीनि। कांग रुगो गंद सां पेट थो भरे। कबीर खे दुनियावी धन न हो, पर आत्म ज्ञान रूपी खज़ानो अथाह हुयुसि, जंहिंजी का लिमिट कोन हुई। त कीअं न इहो उन ॾाढी उदारता सां लुटायो हुओ। हज़ारे लखे माण्हू सिंधिस सिख्या ते हली अॼु ताईं पंहिंजो कल्याण पिया कनि। चो जय सियाराम, चो जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी त दान जो केतिरो न वॾो फल आहे। हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। अगरि असांजूं अव्हांखे अहिड़ियूं ई पुराणियूं कथाऊं ॿुधणियूं आहिनि त असांजे यूट्यूब चैनल आत्म ज्ञान ते वञो ऐं उते ॿुधो, जंहिंजी लिंक तव्हांखे हिन कथा जे डिस्क्रिप्शन में अटैच मिलंदी। ऐं वधि मां वधि असांजी कथाउनि खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, जीअं असांखे मोटिवेशन मिले ऐं असीं पंहिंजो कमु जारी रखूं। चओ जय सियाराम।